फनकार मंसूर अली गोपान के चैनल के फॉलोअर कंदा, शेयर कंदा, उनके कमेंट कंदा, शेयर कंदा। त मंसूर अली गोपान फनकार सुरीलो फनकार सिंधल नाले वारो फनकार गोट पले नवासी लार के सवेरे तो उनके चैनल के फॉलोअर कंदा, शेयर कंदा कि त मां हेठो लिख थो ॾियां त स्क्रीनशॉट थो ॾियां, उनके फॉलोअर कंदा, शेयर कंदा। असां पंहिंजे चैनल में रखूं था सिंध इंसाफ टीवी न्यूज़ सैटेलाइट चैनल के, तो भी फॉलोअर कंदा, शेयर कंदा जीअं अॻिते लाइ